अती वल्लू के वड़े न वड़े पर विचा गिर जरूर खड़े अदा वणंदो त अमा मरिहायत खे बि कोन जॾहिं बि तो ते नज़र पवंदी हुअसि त जीजल अमड़ जी अंदरों श्रंगार निकिरी वेंदी हुई। बेचारी चवंदी हुई त आहे त गॾह मुहांडे पर वरी बि शुक्र आहे जो माण्हूअ जे पेट पैदा थी पियो। अती मुर्सई घोड़ा पोढ़ा कोन थींदा आहिनि रुगो खोराक हुजनि। मुर्सन जा मुहांडा कोन ॾिसबान जोत ॾिसबी आहे जोत। भले कब्र में पेर पया थई मुर्सई जोत ॾिसो कामाठीअ जहिड़ो। अधी हाणे छल बि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु खां पोइ तोखे मां लालीअ जे संग जे लाइ हरगिज़ कोन चवंदुसि तूं लालीअ जे संग जे लाइ कल्लूअ ॾे न वञजांइ। इहो जेको कल्लू आहे न कल्लू इहो पाण ई लालीअ जो संग मूंखे सॾु करे ॾींदो। छो त हाणे ॿुधो अथमि त जेको कल्लू आहे न कल्लू इहो होटल थो पियो विकिणे वल्लू भली कल्लूअ खे न वणे पर कल्लूअ जे घर मां गिरह ज़रूर करे। अदा इहा ॻाल्हि मां बि ॿुधी आहे पर कल्लू चए थो त मां होटल नथो विकिणां। जोणस चए थी त इहो होटल विकिणो। हाणे ॾिसूं त इहो किसो पहुचे काथे थो। वाह वाह कजास वाह वाह कजास वाह वाह वाह। जेकॾहिं इहो कल्लू होटल विकिणे थो न थी त फर्स्ट ख़रीदार मां। छो त वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां गिरह ज़रूर करे। पर इहो होटल त मुंहिंजे अख में हो। अरे जार ने फर्नीचर भञी बोरा बोर करे छॾी प्याला पंजी सॼी टावा टोल करे छॾियो। तूं होटल खे छा कंदी है? माने कल्लूअ खे व्याज जे कर्ज़ में कारो करे छॾींदोसांस कारो त जीअं लालीअ जो संग मूंखे ॾे ऐं ॿियो भली पियो मूं वटां कर्ज़ खणे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।